नाज़रीन, मीरपुर माथेलो में मदारी पारां भोले जे नचण समेत मुख़्तलिफ़ करतब ॾेखारण ॿारनि तोड़े वॾनि लाइ तफ़रीह जो मर्कज़ बणियल आहे। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे कासिम कलवर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, जिते लाग मुतासिरीन जे हवाले सां जेके ॿार आहिनि तफ़रीह जे लाइ सिकी रहिया आहिनि, जिते चयो वेंदो आहे त सोटी खाए भोली ऐं उनजी कमाई खाए उनजो फ़क़ीर। उन सिलसिले में अॼु हिते भोली जी नाच गाने के ॾिसण जे लाइ केतिरा ई ॿार लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करूं, हिनजो छा चवणु आहे। हाँ साईं, ये भोली का खर्चा है भी कर गेंदी है कि पाइया डेढ़ पाइया सुबह ता खीर पींदी है, को पाइया डेढ़ पाइया सुबह शाम ता पाने ने को खीर इन्हें को मानी पाने ने ना तो भी खर्चा बड़ा हैगा। हाँ, अब सिखावन पढ़ावन ते बार छोटे बच्चे ले आने न पढ़ाने वाले न बड़ा करने वाले न भी मेहनत जी वाले ये भी साढ़े ते गुंजाइश है भी चलो बच्चों का भी खर्चा है, भोली का भी पेट मसे पालने को साढ़े ते मेहरबानी करो। चाहे सी मुल्तान दे फकीर पंजाब दे फकीर असी आंदे इलाके बाला को रांद दिखाते तमाशा दिखाते उस खुशहाल नाल देखते वाले इनाम भी देंदे ने, गरीब दी मदद भी करते सी। गरीब उस भोली शाम दा किलो खीर दा पींदी है और सुबह दा खीर पींदी है, खर्चा पूरा नहीं थींदा सही। ये लॉकडाउन थी विया मजमूओ थियो आहे नंढे ॿारनि जे लाइ भोलनि जो जेको आहे तफ़रीह आहे, ॾाढो वीवीआईपी प्रोग्राम आहे हिननि जो, ॾाढो जेको आहे हिननि जो सुकून आहे, सुख आहे। ये जेको प्रोग्राम थियो आहे ॿुधे भोलियुनि जा फ़क़ीर आया आहिनि, मुल्तान जा रहायशी आहिनि। मीरपुर में माथेले में हिननि जो प्रोग्राम ॾिठोसीं। नंढा ॿार जेके बि आहिनि ॾाढा ख़ुशि थी वञनि था, ॿुधे इंजॉय करनि था। असां गवर्नमेंट सिंध हुकूमत खे अपील करूं था अहिड़ा प्रोग्राम या हर ज़िले में ॿुधे सरकारी तौर भी रखिया वञनि। ॾाढा ख़ुशि थिया आहियूं भोलियूं ॾिसी, दिल खुश थींदी पिया इंजॉय कंदा पिया। नंढा ॿार रांदरू मोई खुश थींदा आहिनि, हे त वरी रांदी कोई अनोखो आहे, उन ते ॾाढा ख़ुशि आहिनि ॿार। घोटकी ज़िले में को भी चिड़िया घर न हुजण सबब ही जेके माण्हू आहिनि ॾाढो दिलि सां नंढा मासूम ॿारड़ा जेके आहिनि वॾे शौक़ सां हिते ॾिसनि था। ॾिसो था पिया हिते माण्हुनि जा मेल मतल आहिनि, नंढड़ा ॿारड़ा बोलनि खे ॾिसी ॾाढो लुत्फ़ अंदाज़ थियनि था पिया। असां हुकूमत खे अपील कयूं था पिया त घोटकी ज़िले में अहिड़ो चिड़िया घर जेको आहे हिकिड़ो ॾिनो वञे जीअं ही ॿारड़ा जेके आहिनि तफ़रीह करे सघनि। मोहम्मद कासिम कलवर, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।